ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुंगशाही कोहिस्तान में गर्मी की शदीद लहर सबब 25 माण्हू बेहोश थी विया। बेहोश थींदड़ मरीजन के रूरल हेल्थ सेंटर जुंगशाही में आंदो वियो। रूरल हेल्थ सेंटर जुंगशाही में दवाउन की खोट सबब मरीजन के मखली सिविल अस्पताल रिफर किया वियो। उन खां अलावा K4 मनसूबे ते कम कंदड़ 12 मुलाजिम पिण गर्मी की लहर बर्दाश्त न करण सबब बेहोश थी विया। उन मौके ते जुंगशाही जी समाजी अगवान वज़ीर सिहत सिंध डॉक्टर अज़रा PHO ऐं रीजनल मैनेजर मुर्फ आदम मलिक खां मुतालबो कंदे चयो त रूरल हेल्थ सेंटर जुंगशाही में दवाउन की खोट फौरी तौर ते ख़त्म कई वञे ऐं शाम ऐं रात वारी शिफ्ट में एक लेडी डॉक्टराणी के पिण रखियो वञे। ॿिए तरफ़ हीट स्ट्रोक हुअण बावजूद जुंगशाही शहर ऐं आसपास के ॻोठनि में बिजली की एलानियल 21 कलाक लोड शेडिंग जारी है। गुज़िरियल ॾींहुं जुंगशाही के चूंडल अवामी नुमाइंदनि ऐं समाजी अगवान पारां वापडा अमलदारनि सां मुलाक़ात कई, जंहिंखां पोइ वापडा अमलदारनि अगवाननि खे यकीन ॾियारियो त जुंगशाही शहर में 21 कलाक लोड शेडिंग खां घटाए करे 18 कलाक कई वेंदी ऐं जुलाई के महीने में लोड शेडिंग 12 कलाक कई वेंदी, पर उन ते बि वापडा अमलदारनि अमल न कयो।